दुरूद शरीफ। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैन वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उर्बि व मिन अजमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिमी। वो कमाले हुस्न हुजूर है के गुमाने नक्शे जहां नहीं। वो कमाले हुस्न हुजूर है के गुमाने नक्शे जहां नहीं। यही फूल खार से दूर है, यही शमा है के दुहां नहीं। मैं निसार तेरे कलाम पर, मैं निसार तेरे कलाम पर या रसूल अल्लाह। मैं निसार तेरे कलाम पर मिली यूं तो किसको ज़बान नहीं। वो सुखन है जिसमें सुखन न हो, वो बयां है जिसका बयां नहीं। उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं, उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। जिस राह पर चल दिए हैं कूचे बसा दिए हैं। मेरे करीम से गर
कतरा किसी ने मांगा, मेरे आका से घर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं दुर्बे बहा दिए हैं। मौजूद सामीन हज़रात, आशिक़ान मुस्तफ़ा, ग़ुलामान मुस्तफ़ा, मामा जे साम्हूं तकरीर करण जे लाइ नया वेठो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ हाज़िरी लॻाइणी आहे। मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ ग़ुलामी ॾियणा, बस मामा जी ख़िदमत में इहो ई अर्ज़ु रखंदुमि, असां ऐं तव्हां जेके बि अॼु दरबार हुसैनाबाद में आया आहियूं, अल्हम्दुलिल्लाह अक़ीदा सच्चा आहिनि, अक़ीदा मज़बूत आहिनि। पोइ बि हे अल्फाज़ उन्हनि जे लाइ आहिनि जेके नवां अॼु दरबार हुसैनाबाद में आया। त हीअ उहा दरबार हुसैनाबाद आहे, सचे अक़ीदे सां, सची मोहब्बत सां अचण वारे जूं झोलियूं कॾहिं बि ख़ाली खणी झोलियूं उहो न मोटनि। त हीअ सैयद आले रसूल औलाद अली अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी दरबार आहे। हिते जेको बि ईंदो त मुरीदनि जी त ॻाल्हि हिकु अलॻि आहे, त ही उहो दर आहे आले रसूल औलाद अली जो, जेको बि हिन ख़ाली झोलियूं खणी हिन दरबार हुसैनाबाद में ईंदो त पक ॼाण सचो अक़ीदे खे रखण उन जो कमु हूंदो ऐं ख़ाली झोलियुनि खे भरियणो अल्लाह जी अता सां असां ऐं तव्हांजे कामिल अकमल मुर्शिदनि करीमनि जो कमु हूंदो। सभु निस्बत वारा वरी ख़ुशकिस्मती जी इहा ई ॻाल्हि आहे। वरी ईद थी, ईद खां बाद वरी जुमो थियो, त ईद ते बि हाज़िरी असां तव्हांजी थी। वरी अॼु जुम्मतुल मुबारक हिन बरकत वारे ॾियारे बि अल्लाह तबारक व तआला जा किरोड़े करम एहसान जो असां तव्हांखे अॼु दरबार हुसैनाबाद में अल्लाह ताला पाण छिके अॼु पहुचायो। त हीअ अल्लाह जो करम आहे, हीअ अल्लाह जो फज़ल आहे, हीअ अल्लाह जी महिरबानी आहे जो असां तव्हां अॼु दरबार हुसैनाबाद में आहियूं। त हीअ उहा दरबार हुसैनाबाद आहे अल्लाह जे तौहीद जो मरकज़ आहे, त अल्लाह जे ज़िक्र जो मरकज़ आहे, त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क मोहब्बत जो मरकज़ आहे, त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत सेखारण जो, शरीयत ऐं सुन्नत मुतहरा ते हलाइण जो हे दरबार हुसैनाबाद मरकज़ आहे। त हीअ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बैत अतहार जी मोहब्बत जो मरकज़ आहे, सहाबा कराम जी मोहब्बत जो मरकज़ आहे, अहल बैत अतहार जी ग़ुलामी जी सेखारण जो मरकज़ आहे, उहो इश्क ऐं मोहब्बत वारो मरकज़ आहे, हे अक़ीदे खे मज़बूत करण जो मरकज़ आहे। जॾहिं थियो अक़ीदो मज़बूत त पोइ सभु कम ठही विया। त छो जो असां ऐं तव्हांजा अगरि अक़ीदा मज़बूत थिया त हिन दर खां थिया, त असां दुनिया जे दरवाज़नि खे वाझाए ॾिठोसीं, खड़काए ॾिठोसीं, त असां ऐं तव्हांखे अगरि आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो रंग नज़र आयो, सीरत वारो रंग नज़र आयो, त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशबू असां तव्हांखे आई, त हक़ जी ॻाल्हि आहे त ख़ुदा जो कसम आहे मुर्शिदनि करीमनि कंबर वारनि मां आई, इहा हक़ जी ॻाल्हि आहे। त पंहिंजे मां मौज़ू ते हलंदुमि। सभु तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ ऐं मालिक आहे। अल्लाह ई मबूद आहे, अल्लाह ई मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे,
त अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे। असां अहले सुन्नत जमात मुर्शिद करीम कंबर वारनि जो मज़बूत अक़ीदो आहे त अल्लाह सां को बि शरीक न आहे। अल्लाह वहदहु ला शरीक आहे। त बेशुमार दुरूद सलाम बेशुमार दुरूद सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथां त असां सुन्नी अहले मोहब्बत वारा कामिल अकमल मुर्शिद वारा त भले तव्हां दुनिया जी कुंड कुंड घुमी ॾिसो त जंहिंजो मुर्शिद कामिल न आहे उहो इश्क वारो न आहे, उहो इश्क मोहब्बत खां ख़ाली आहे। इश्क मोहब्बत त आका अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो कुर्ब आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुर्ब अदा ईअं नसीब न थींदो आहे त ईअं न मिलंदो आहे त नसीब थींदो आहे ऐं अल्लाह जे क़रीब कंदो आहे। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़रीब कंदो आहे। हिन दिल वारे कनेक्शन खे पंहिंजे दिलबर नबी सां मज़बूत कंदो आहे त मुर्शिद कामिल अकमल ई कंदो आहे। त बेशुमार दुरूद सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथां जंहिंजो को शुमार ई न आहे। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे सभु शान मक़ाम इज़्ज़तूं अज़मतूं बयान बुरहान कमालात मोजज़ात अता फरमाए इन दुनिया जे तख़्त ते मबूस फरमायो आहे। त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां आका अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं सभु नबी शान वारा त बाबा से बुलंद जो सभु नबी शान वारा शारद कम त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां आका अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं सभु नबी शान वारा अज़मत वारा आहिनि। पर अल्लाह ताला तमाम अंबिया अलैहिस्सलाम खां तवज्जो पर अल्लाह ताला तमाम नबियन खां तमाम रसूलन खां पर अल्लाह ताला तमाम अंबिया अलैहिस्सलाम खां अफज़ल व आला बुलंद बाला शान मकाम पंहिंजे प्यारे हबीब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे अता फरमायो। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे अहिड़ो शान अहिड़ी अज़मत अता फरमाई आहे जो न कंहिं नबीअ खे अहिड़ो शान अहिड़ी अज़मत अता फरमाई। तवज्जो त अल्लाह ताला सरकार जी हर सिफ़त बेमिसाल बनाई आहे। असां अहले सुन्नत जमात वारनि या रसूल अल्लाह चवण वारनि जो अक़ीदो आहे, मज़बूत अक़ीदो आहे। त छा अर्ज़ कयमि त अल्लाह ताला सरकार जी हर सिफ़त खे बेमिसाल बणायो आहे। त सरकार जो नालो बेमिसाल आहे न मुहम्मद। त सरकार जो नालो बेमिसाल आहे। असांजे तव्हांजे दिलबर नबी जो हुस्नो जमाल बेमिसाल आहे। त सरकार जी गुफ्तार बेमिसाल आहे। सरकार जी रफ्तार बेमिसाल आहे। सरकार जो खुल्क़ अज़ीम खे भी अल्लाह ताला बेमिसाल बनायो आहे। ऐं असां ईमान वारनि अहले मोहब्बत वारनि कामिल अकमल मुर्शिद वारनि जो ही अक़ीदो आहे त सरकार जी हर अदा बेमिसाल। त ही भी असांजो अक़ीदो आहे, ही भी असांजो अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे हर ऐब हर नुक्स खां पाक पैदा फरमाए हर हिकु शान बेमिसाल अता फरमाए हिन दुनिया जे तख़्त ते मबूस फरमायो। त छा अर्ज़ कयमि त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे
हर नुक्स खां पाक बणाए त हिन दुनिया जे तख़्ते ते वॾे शान वॾी अज़मत सां मबूज़ फरमायो आहे। तवजो त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबीअ खे अल्लाह ताला त सुहिणो ख़ुल्क़ अता फरमायो आहे। तो चार कम हज़रत आदम अलैहिस्सलाम खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं अल्लाह ताला हर नबीअ खे सोना ख़ुल्क़ अता फरमाया है। कंहिं नबीअ खे अल्लाह ताला ख़ुल्क़ हसन अता फरमायो, कंहिं नबीअ खे अल्लाह ताला ख़ुल्क़ करीम अता फरमायो। पर अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब इमामुल अंबिया सय्यदुर रुसुल ख़ातमुन नबीयीन ख़ातमुल मुरसलीन के सब खां आला ख़ुल्क़ अज़ीम अता फरमायो आहे। पर मौजूद असां अहले सुन्नत जमात या रसूलुल्लाह चवण वारनि जो त हीउ अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे सब खां आला ख़ुल्क़ अज़ीम अता फरमाए उन ख़ुल्क़ अज़ीम जो मालिक बणायो आहे त मुंहिंजा हबीब मुंहिंजा दिल पर त तुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे पंहिंजो ख़ुल्क़ अता फरमाए। त अल्लाह वारनि अल्लाह जे कामिल अकमल वली आहिनि। साहबा खां वठी साहबा भी अल्लाह जा कामिल अकमल वली आहिनि। सरकार जा अहल बिल अतहार भी कामिल अकमल वली आहिनि। त ताबीन भी कामिल अकमल वली आहिनि। जेको अबू बकर के अगर ख़ुल्क़ मिलियो सुहिणो ख़ुल्क़ मिलियो त उन ख़ुल्क़ के अता कंदड़ सब अल्लाह जी अता आहे। ज़ाहिर अता कंदड़ आका अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। अबू बकर अगर सिद्दीक़ बणियो त दिलबर नबी जी मेहरबानी आहे। अगर उमर फारूक बणियो त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। अगर उस्मान ज़ुन्नूरैन बणियो त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। अगर अली साईं मौला अली मुश्किल कुशा हैदर करार शाह मर्दा शेर यज़दा कुव्वत परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़कार बणिया त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। त अगर अब्दुल कादिर जीलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी पीरान पीर दस्तगीर बणियो त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। अगर दाता लाहौरी दाता ॾिण वारा बणिया अगर दाता लाहौरी दाता बणिया त इहा भी दिलबर नबी जी मेहरबानी आहे। अगर लाल शहबाज कलंदर बणिया त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। अगर अब्दुल्ला शाह गाजी बणियो त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। शाह अब्दुल लतीफ भिटाई खे रंगो लॻियो त दिलबर नबी जी नज़र सां रंगो लॻियो त अब्दुल साईं अब्दुल गफ़ार पीर मिठा बणिया त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। दिलबर नबी जी मेहरबानी आहे। केड़ो शान अता फरमाए पंहिंजी निगाह करम सां कंहिंखे महबूब सुबहानी बणाए कंहिंखे ॾिण वारो बणाए कंहिंखे निगाह सां नज़र करे त उहो जॾहिं निगाह अल्लाह वारो निगाह फेराए त हज़ारनि लखनि किरोड़नि मुर्दा दिलनि खे खसे त इहा दिलबर नबी जी मेहरबानी आहे। अगर गौसु ज़मान आला हज़रत मुर्शिद करीमन कंबर वारनि खे बणायो दिलनि खे खसीदड़ मुर्शिदन करीमन खे बणायो त दिलबर नबी राबर नबी लजपाल नबी त असां इहा ॻाल्हि फ़ख्र सां कंदासीं त असां तव्हांजे दिलबर नबी ते डायरेक्ट मुर्शिदन करीम कंबर वारे ते नज़र आहे। जॾहिं बज़ाहिर मुर्शिद करीम कंबर वारा हूंदा हुआ त नज़र निगाह जो फैलाईंदा हुआ त गुनाहगारनि ते ख़ुदा जो कसम गुनाहगारनि ते नज़र फैलाइण सां मुर्शिद करीम गुनाहगारनि जी दिलि खे ईअं खसे छॾींदा।
अदा ये सब दिलबर नबी जो मेहरबानी हुआ उनके जो गुलाम हो गए वो वक्त के इमाम हो गए। उनके जो गुलाम हो गया तो कोई महबूब सुभानी हो गया, तो कोई दादा लाहौरी हो गया, कोई सिद्दीक हो गया, तो कोई फारूक हो गया, तो कोई ज़िन्नूरैन हो गया, तो कोई मौला अली मुश्किल कुशा हैदर करार हो गया, तो कोई गौसुल ज़मान मुर्शिद करीम कंबर वाला हो गया। ये सारी दिलबर नबी की मेहरबानी है। तो मुर्शिद करीम था मुर्शिद करीमन पर हुसैनी जमात जे चेहरन सूरत सीरत के ते जॾहिं नज़र पई थी त हुसैनी जमात मां दिलबर नबी जी खुशबू अची त कंहिं बि हुसैनी फ़कीर खे भाकुर पाईंदे जंहिं ते मुर्शिद करीम कंबर वारे जी नूरानी हीअं उंगली मुबारक लॻल आहे, जंहिं ते हज़रत क़िबला बाबा साईं जी उंगली मुबारक लॻल आहे, ॻाल्हि आहे निस्बत, जंहिं ते मुर्शिद करीम कंबर वारे जी आंगुर लॻल आहे, हज़रत क़िबला बाबा साईं जी आंगुर लॻल आहे, त ख़ुदा जो कसम आहे तूं उनखे भाकुर पाए ॾिस, उन मां मिठे मदीने जी खुशबू ईंदी तो। अदा जेके दिलबर नबी जा गुलाम हूंदा आहिनि त अदा त गुलामी इख्तियार कंदे कंदे उन्हनि खे ईअं रुतबो नाहे मिलंदो पंहिंजी दिलबर नबी खे ॾेई छॾींदा आहिनि त दिलबर नबी ख़ुदा जो कसम पूरी काइनात खे उन गुलामनि जे हवाले करे छॾींदो आहे। वो अल्लाह वारो दिलबर नबी जो गुलाम भली दुनिया में हुजे या पंहिंजी कब्र अनवर में हुजे या हिन दुनिया के छड़े दुनिया में भी हूंदो आहे त उहो अल्लाह वारो माण्हू जी दिलनि ते हुकूमत कंदो आहे, दुनिया के छड़े जॾहिं कब्र में पहुचंदो आहे त पोइ बि उन अल्लाह वारे जी उन्हनि गुनाहगारनि जे मथां दिलनि ते हीअ हुकूमत हूंदी आहे। त मुल्ले खे कहिड़ी ख़बर है, मुल्ले खे कामिल अकमल मुर्शिद आहे ई न, इहा ख़बर पुछणी अथई त आले सुन्नत जमात मुर्शिद करीम कंबर वारे जे गुलामनि खां पुछ। ॿियनि जी असां गारंटी नथा ॾेई सघूं, भले सुन्नी सदर आहिनि, असां गारंटी पंहिंजनि जी ॾींदासीं, गारंटी परायनि जी न हूंदी आहे। ऐं हुसैनी उहे गुलाम आहिनि त ख़ुदा जो कसम जॾहिं मुंहुं रखनि था मुननि में, जॾहिं मुंहुं रखनि था मुननि में पंहिंजे मुर्शिद करीम जे सबक़ खे पहुचाइनि था, अखियूं बंदि कनि था त अॻियां मोहम्मद अरबी जो चेहरो साम्हूं अची थो वञे। तो उनके जो गुलाम हो गए वो वक्त के इमाम हो गए, उनके जो गुलाम हो गए वो वक्त के इमाम हो गए। तो छाड़ जो क्या तो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब के अहिड़ो खुल्क़ अज़ीम अता फरमायो आहे त अहिड़ो खुल्क़ अज़ीम न कंहिं नबीअ खे अल्लाह ताला अता फरमायो आहे, न कंहिं रसूल खे अल्लाह ताला अता फरमायो आहे। इहो खुल्क़ अज़ीम सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह ताला अता फरमायो त पंहिंजे प्यारे हबीब खे ई अता फरमायो। तवज्जो तवज्जो त अल्लाह ताला फरमाए थो व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, बेशक मुंहिंजा हबीब अवां खुल्क़ अज़ीम आला अखलाक जा मालिक आहियो। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा हबीब मां तोखे खुल्क़ अज़ीम अता फरमाए, खुल्क़ अज़ीम अता फरमाए, उन खुल्क़ अज़ीम जो मालिक बणायो आहे। व इन्नका लअला खुल्क़िन अज़ीम, खुलुकिन अज़ीम, त मुंहिंजा हबीब बेशक असां तोखे खुल्क़ अज़ीम जो मालिक बणायो आहे। त हिन आयत करीमा में अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब
अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे खुल्क़ अज़ीम वारे शान खे अल्लाह ताला पाण बयान फरमाए रहियो आहे त अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजो हबीब मुंहिंजी अता ओ सखा सां सभु अल्लाह जी अता आहे त असां सुननि में शिरक बिदअत न आहे का ॻाल्हि जेके नबियनि खे शान अज़मतूं मिलियूं जेके आका अलैहिस्सलाम खे शान अज़मतूं बयन बुरहान कमालात मौजज़ात मिलिया इहे ज़ाती न है ये सब बाबा से बुलंद सब अता ही है सब अता ही है सब अल्लाह जी अता है इशारत कम तो अल्लाह ताला फरमा व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम तो अल्लाह ताला फरमा मुझो हबीब मुझी अताओ सखा सा खुल्क़ अज़ीम जो मालिक है तो अल्लाह ताला तवज्जो तो अल्लाह ताला सारी दुनिया जे मता जे लाइ फरमाए तो अल्लाह ताला फरमायो कुल मताउद दुनिया कलील कुल मताउद दुनिया कलील कुल मुझा हबीब तू फरमाए तवज्जो तो मुझा हबीब तू फरमाए सारी दुनिया जो माल कलील है तवज्जो तो सारी दुनिया जो माल कलील है पर पो भी उन कलील के कोई शुमार नथो करे सके तो जड़ी तरह अल्लाह ताला फरमाए तो व इन तउद्दू व इन तउद्दू नेमतुल्लाहि ला तुहसूहा त अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं तव्हां मां अल्लाह जी नेमतुनि खे शुमार करण चाहियो त शुमार न करे सघंदो अल्लाह ताला छा फरमायो जेकॾहिं तव्हां मां अल्लाह जी नेमतुनि खे ॻणणु चाहियो शुमार करणु चाहियो त मां अल्लाह जी नेमतुनि खे शुमार न करे सघंदो यानी सारी दुनिया जो माल मता कलील आहे पर असां अल्लाह जे उन कलील नेमत खे शुमार नथा करे सघूं त जंहिं हबीब जी अज़मत शान खे त अल्लाह ताला खुल्क़ अज़ीम सां सॾियो आहे त उन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अज़मत शान मकाम ज़िक्र खे कोई भी कमा हक़हू बयान नथो करे सघे छो नथो करे सघे त आशिक कई आया वया पंहिंजे दिलबर नबी जो शान बयान कंदे कंदे पंहिंजे दिलबर नबी जो खुलुक बयान कंदे कंदे उहे आशिक अल्लाह ॾे हलिया विया पंहिंजी कब्रुनि में हलिया विया हिन दुनिया खे छॾे विया पर दिलबर नबी जो शान कमा हक़ू कोई बयान नथो करे सघे दिलबर नबी जो शान खुटी नथो सघे त असां जूं ज़िंदगी जा लम्हात खुटी सघनि था पर अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे एॾो त शान मकाम अता फरमायो आहे जो दिलबर नबी जो शान खुटण वारो आहे ई न दिलबर नबी जो शान खुटी सघंदो त अल्लाह जा नेक बाना नेक सालिह बाना मुत्तकी बाना परहेज़गार बाना आशिक रसूल जामी जहिड़ा आशिक दिलबर नबी जो शान बयान कंदे कंदे कब्रुनि में हलिया विया पर दिलबर नबी जो शान न कुटी सघियो इहो शान खुटण वारो आहे ई न दिलबर नबी जो खुल्क़ बयान कंदे कंदे आशिक मज़ारुनि में हलिया विया हिन दुनिया खे छॾे पंहिंजी मज़ारुनि में हलिया विया त आशिकनि जूं असां जूं ज़िंदगियूं खुटी वयूं पर दिलबर नबी जो शान न खुटी सघियो ॾींहों ॾींहुं रफ़ाना लक ज़िक्रक मुंहिंजा हबीब ॾींहों ॾींहुं तुंहिंजे शान खे अफ़ज़ल आला बुलंदो बाला फरमाईंदो रहंदो त दिलबर नबी जे शान खे अल्लाह ताला वरफ़ना लक ज़िक्रक दिलबर नबी जे शान खे अज़मत खे ॾींहों ॾींहुं खुलुक खे ॾींहों ॾींहुं अल्लाह ताला वधाईंदो रहंदो उहो दिलबर नबी जो खुलुक उहो दिलबर नबी जो खुलुक कंहिं गुस्ताख़ मां नज़र न ईंदो दिलबर नबी जो खुलुक कंहिं गुस्ताख़ मां नज़र न ईंदो दिलबर नबी जो खुलुक नज़र ईंदो त कंहिं अल्लाह वारे मां मुर्शिद कामिल अकमल मां नज़र ईंदो सुभान अल्लाह दिलबर नबी जो खुलुक उहा दिलबर नबी जे खुलुक जी खुशबू नज़र ईंदी त जंहिं दिल ते कंहिं कामिल अकमल जी आंगुर लॻल हूंदी
पर अल्हम्दुलिल्लाह असां तमाम वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो असां तव्हांजी इन्हनि दिलनि ते मुर्शिद करीम कंबर वारे जी आङुर लॻल आहे त उहा दिलबर नबी जे ख़ुल्क़ ऐं दिलबर नबी जे सचनि ग़ुलामनि अल्लाह वारनि मुत्तक़ी परहेज़गारनि वारनि जी ख़ुशबू हिन आशिक़नि मां आहे। अल्लाह ताला दिलबर नबी जे ख़ुल्क़ खे अहिड़ो त सुहिणो ऐं सुठो बणायो आहे त जहिड़ी तरह कोई आशिक़ तो फरमाए तेरे खुलुक को हक ने अजीम कहा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तेरे खुलुक को हक ने अजीम कहा, तेरी तेरी खिल्क को हक ने जमील किया। खिल्क यानी पैदा थियण खे या रसूल अल्लाह अल्लाह ताला अहिड़ो तव्हांखे सुहिणो बणायो आहे त अहिड़ो काइनात में सुहिणो असांखे दिलबर नबी जो न मिली सघियो आहे, न मिली सघंदो। आशिक़ जो ही अकीदो आहे तेरे खुलुक को हक ने अल्लाह ने अजीम कहा, तेरी खिल्क को हक ने अल्लाह ने जमील किया, कोई तुझसा हुआ न होगा शाह, तेरे खालिक हुस्न अदा की कसम। बेशक बेशक सुभान अल्लाह। तो या रसूल अल्लाह तो जो हसीनो जमील आयो ही न है या रसूल अल्लाह तुझे हुस्नो जमाल जो कसम, जड़ी तरह आशिक उन तरह कसम तो खड़े जड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद में अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जे शान खे बुलंदो बाला कंदे कसम खड़ी फरमायो वद्दुहा मुंहिंजा हबीब तुझे रोशन चेहरे जो कसम। वद्दुहा वल्लैल इज़ा सजा, मुंहिंजा हबीब तुंहिंजे ज़ुल्फ़े अंबरी जो कसम आहे त आशिक़ अहिड़ी तरह कसम थो खणे त मुंहिंजा हबीब तुंहिंजे हुस्न जमाल जो कसम, मुंहिंजा हबीब हिन दुनिया में हिन काइनात में तव्हां जहिड़ो आयो आया ईंदो कॾहिं। तबे आशिक़ जो अक़ीदो आहे न व अहसन मिन कलम तरकत ऐनी व अजमल मिन कलम तलिदिन निसाब। हे साहबा वारो अक़ीदो आहे त साहबा वारो अक़ीदो तोखे अगरि ॾिसणो अथई त मुर्शिद करीम कंबर वारे जे ग़ुलामनि खे अची ॾिस। जहिड़ी तरह साहबा कराम पंहिंजे दिलबर नबी सां मुहबत कंदा हुआ, उहा ई मुहबत मुर्शिद करीम कंबर वारनि पंहिंजे ग़ुलामनि हुसैननि खे सेखारे छॾी आहे। आहे नहीं मां दुनिया वारनि खे इहो ॿुधाइण थो चाहियां त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ुल्क़ जी ख़ुशबू अगरि तोखे ॾिसणी आहे त मुर्शिद करीम कंबर वारे खे अची ॾिस। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़ुल्क़ जी ख़ुशबू तोखे ॾिसणी आहे त दरबार हुसैनाबाद में अची हज़रत क़िबला बाबा सैयद खे अची ॾिस। सुभान अल्लाह बेशक हक़ आहे। सरकार जे ख़ुल्क़ अज़ीम जी ख़ुशबू कंहिं गुस्ताख मां न ईंदी, कंहिं नूर जे इनकारी मां न ईंदी, हाज़िर नाज़िर जे इनकारी मां न ईंदी, इल्म ग़ैब जे इनकारी मां न ईंदी, मुख़्तार कुल जे इनकारी मां न ईंदी। त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशबू उन्हनि मां ईंदी जंहिंजे लाइ आशिक़ तो फरमाए मैं जहाँ हूँ और मेरा दिल मदीने में है। त उन्हनि आशिक़नि मां ईंदी जंहिंजो जिस्म हिन पाकिस्तान जी धरती ते हूंदो आहे पर दिलबर नबी वटि गुंबद ख़ज़रा में हूंदी आहे। त आशिक़ बज़ाहिर त पंहिंजे मुल्क या कहिड़े बि शहर में हूंदा आहिनि पर आशिक़नि जी दिल अल्लाह वारनि जी दिल पंहिंजे दिलबर नबी सां हीअं जुड़ियल आहे, मिलियल ॻंढियल हूंदी आहे। छा आशिक़ फरमायो त व अहसन मिन का छा कयमि त असांजो साहबा वारो अक़ीदो आहे, साहबा कराम वारो अक़ीदो आहे त मुल्लू साहबा कराम वारो अक़ीदो ॿुध। तूं माण्हुनि खे चए थो त दिलबर नबी खे हाज़िर नाज़िर न चओ, तूं मुख़्तार कुल जो इनकारी आहे, इल्म ग़ैब जो इनकार करे थो त पर अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे अहिड़ो शान मक़ाम अता फरमायो आहे त उन शान खे सम्झा त साहबा कराम सम्झा, उन शान खे सम्झो आहे त अहले सुन्नत जमात या रसूल चवण वारो मुर्शिद करीम कंबर वारे जो ग़ुलाम ही समझो आहे। सुभान अल्लाह। साहबा कराम जो शाह की दुआ व अहसन मिनक लम तरकत ऐनी व अजमल मिनक लम तलिदुन निसा। साहबा कराम जो अक़ीदो ॿुध ए मुल्लू, साहबा कराम जो अक़ीदो ॿुध। साहबा कराम जो अक़ीदो छा आहे? ख़ुलिक़त मुबरअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द ख़ुलिक़त कमा तशा।
तो साहबा कराम जो यो अकीदो आ तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा जड़ो हसीनो जमील इन दुनिया ते आयो व असन मिन कलम तरकत वैनी तो अवा जड़ो हसीनो जमील असा जी अखिन डिठो ही ना है व अजमल मिन का लम तलिद निसा या रसूल अल्लाह अवा के अल्लाह ताला एड़ो त हसीन उठायो एड़ो तो हसीनो जमील उठायो अवा जड़ो कहे अम्मा अम्मा बच्चो जणियो ही ना है तो या रसूल अल्लाह सिर्फ 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 अल्लाह जी तौहीद वारी झलक जेकी असां ते असां जी दिलनि ते नूर इरफान वारी वो नूर जो नूर नूर जरे तवाजी नजर पती त असां जो साहबा कराम जो दिलियो नूर इरफान सा रोशन थियो वो असन मिन का लम तलिद निसा खुलिक मुबरम मिन कुल ऐबिन या रसूल अल्लाह त अवा के साहबा कराम जो अकीदो या रसूल अल्लाह अवा के अल्लाह ताला हर ऐब का पाक मुबर्रफ फरमायो है खुलिक मुबरम मिन कुल ऐबिन कअन्नका कद खुलिक कमा तशा या रसूल अल्लाह अल्लाह ताला अवा के हर ऐब हर नुक्स का पाक मुबर्रद पैदा फरमायो है तो या रसूल अल्लाह साहबा कराम जो ही अकीदो या रसूल अल्लाह एड़ो त अल्लाह ताला अवा के ठायो जी अवा चाहे सुभान अल्लाह या रसूल अल्लाह साहबा कराम वारो छा अकीदो या रसूल अल्लाह एड़ो त अल्लाह ताला अवा के ठायो जेड़ो अवा चाहो यो साहब वारो अकीदो तो के मिलंदो त कई कामिल अकमल मुर्शिद करीम वारे माई मिलंदो बेशक बेशक तो अदा असा सुनन में शिरक बिदअत ना है तो सुनन में शिरक बिदअत ना यो साहबा कराम जो वासन मिनका लम तरकत ऐनी साहबा कराम जो अकीदो आ यो असा जो अकीदो आ तो असा दिलबर नबी जे शान के एड़ो सोने तरीके से बयान कंदा हूं बयान कंदे कंदे खुदा जो कसम आ वो असा जो अवाम नास मानुन जे मथन में नाहे लगंदो हे मानुन जे दिलन के लिखी दो जो सुन्नी मना इश्क वारो सुन्नी मना मोहब्बत वारो सुन्नी मना तड़प वारो तो सुन्नी जने शान बयान कंदो आ तो वो दिलन ते असर थींदो आ जने मुल्लो बज़ाहिर अवाम नास के ब्लैकमेल करे दिलबर नबी जो चवंदो मां शान बयान कयां थो पर दिलबर नबी जो शान बयान कंदे कंदे एड़ी गुस्ताखी में हलियो वेंदो आ चंड्रो छो हलियो वेंदो आ त हुनखे हलाइण वारो शैतान आ असांखे हलाइण वारा रहमान वारा बेशक त छा चम त अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे एड़ो खुल्क अता फरमायो आहे तो अल्लाह ताला एड़ो खुल्क कंहिं नबी के अता फरमायो आहे न रसूल के अता फरमायो आहे तो अम्मा आशा सिद्दीका को पुछा कई वई अम्मा सां तो दिलबर नबी जे खुल्क जे बारे में ॿुधायो तो अम्मा सां बयान करे थी फ़क़ालत कान खुल्कुहुल क़ुरान तो अम्मा सां उम्मुल मोमिनीन अम्मा आशा सिद्दीका फरमाइन थूं तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे अखलाक अज़ीम जे बारे में ॿुधाइन थियूं त कान खुल्कुहुल क़ुरान तो अम्मा सां फरमाए थी त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो अखलाक अज़ीम क़ुरान आहे त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो अखलाक अज़ीम कुरान है यानी सारो कुरान मजीद आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे खुल्क अज़ीम जो गवाह है पूरो कुरान सरकार जे खुल्क मुबारक के बयान करे रहो है त किथे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो तवज्जो किथे कुरान मजीद में ते अल्लाह ताला फरमायो वख्फिद जनाहक लिल मोमिनीन मुजा हबीब मोमिनन के पंजे रहमत जे परन में ही वठ त मोमिनन के पंहिंजी रहमत जे परन में वठो यानी मोमिन ते पंहिंजी ख़ास नज़र करम मेहरबानी फरमाए त किथे अल्लाह ताला फरमाए इदफा बिल्लती ही ahsanu सय्यद त अल्लाह ताला फरमायो त मुजा हबीब बुराई के भलाई सा दूर फरमा त मुजा हबीब मुजा दिल भर बुराई के भलाई सा दूर फरमाए यानी पंहिंजे खुल्क अज़ीम सा बुरन के मुजा हबीब नेक वक्त बड़ा त
मुझा हबीब अल्लाह ताला छा फरमायो इदफा बिल्लती हे ahsanu सय्यता त मुझा हबीब बुराई खे भलाई सां दूर फरमाए यानी पंहिंजे खुल्क अज़ीम सां पंहिंजे अखलाक अज़ीम सां पंहिंजे खुल्क अज़ीम सां बुरनि खे नेक वक़्त बणाए जन जूं दिलियूं नूर ईमान खां खाली हुयूं त उन्हनि खे सरकार जे खुल्क अज़ीम खे ॾिसी पंहिंजी दिलनि खे नूर ईमान सां भरे उहे सच्चा मुस्लमान सच्चा मोमिन ईमान वारा बणिजी बेशक सरकार जे खुल्क अज़ीम खे ॾिसी तॾहिं त अर्ज़ु कयमि न अगरि अबू बकर सिद्दीक़ बणियो त सरकार जे खुल्क अज़ीम खे ॾिसी सिद्दीक़ बणियो सरकार जी शफ़क़त महिरबानी खुल्क खे ॾिसी उमर फारूक अगरि फारूक बणियो त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे पंहिंजे दिलबर नबी जो खुल्क प्यार मोहब्बत शफ़क़त खे ॾिसी बणियो त हर साहब खे ताबी खे ताबई खे जेके बि अल्लाह जा नेक बाना सालिह बाना मुक़रब बाना आहिनि मक़बूल बाना आहिनि उन्हनि खे शान मक़ाम मिलिया त दिलबर नबी जे सदके सां ई मिलिया त उन्हनि जी दिलबर नबी ते एतिरी प्यार मोहब्बत थी दिलबर नबी जे अल्लाह जी अता सां रूहानी नज़र सां दिलबर नबी जे खुल्क खे ॾिसी त कोई अल्लाह वारो के अलकाबन सां नवाज़जी वियो त के लक़ब सां नवाज़जी वियो पर मुर्शिद करीम कंबर वारे खे अल्लाह ताला अहिड़ो दिलबर नबी अहिड़ो नवाज़े छॾियो आहे त अहिड़ो असां शान न किताबनि में पढ़ियोसीं किताबनि जा वर्क खोले ॾिठासीं पर मुर्शिद करीम दिलबर नबी आहे अहलबैत पर दिलबर नबी आहे पर मुर्शिद करीम कंबर वारे खे अल्लाह ताला अहिड़ो अखलाक जो पेकर बणायो जंहिं आका अलैहिस्सलाम जे खुल्क अज़ीम जो कामिल अकमल मुकम्मल नमूनो आका अलैहिस्सलाम में ही मिलंदो खुल्क अज़ीम जो कामिल अकमल मुकम्मल नमूनो अवां खे सिर्फ़ आका अलैहिस्सलाम जी ज़ात मुक़द्दसा में ही मिलंदो सरकार के अल्लाह ताला खुल्क अज़ीम जो मालिक बनायो है जेकॾहिं अल्लाह जी तवज्जो जेकॾहिं अल्लाह जे तौहीद वहदानियत त असांखे आका अलैहिस्सलातु वस्सलाम न सेखारिन हा तवज्जो जेकॾहिं असांखे अल्लाह जी तौहीद वहदानियत हिकिड़ाई आका अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे न सेखारिन हा त अल्लाह ताला जी तौहीद जो असांखे पतो ई ख़बर ई न पवे अगर अल्लाह जी तौहीद मिली त आका अलैहिस्सलातु वस्सलाम खां ई मिली तवज्जो त सरकार जे सदके सां त दिलबर नबी जे सदके सां असां हराम खां बचासीं ऐं सरकार जे सदके असांखे हलाल मिलियो सोणे अखलाक जी तालीम बि असांखे पंहिंजे दिलबर नबी खां ई मिली सोणे अखलाक जी तालीम बि असां तव्हांखे पंहिंजे दिलबर नबी सेखारी जहिड़ी त सरकार फरमाइनि था قال رسول الله صلى الله عليه وسلم اكمل المؤمنين ايمانا احسنهم خلقا त सोणी तालीम ॾींदे सोणो अखलाक सेखारींदे सरकार फरमाइनि था हदीस आहे त आका अलैहिस्सलाम ने फरमायो कामिल मोमिन उहो आहे जंहिंजा अखलाक सभ खां सुठा ऐं सुहिणा हुजनि सरकार छा फरमायो कामिल अकमल मोमिन उहो आहे जंहिंजा अखलाक सुहिणा सुठा हुजनि उहो कामिल अकमल नमूने जो तोखे मिसाल मिलंदो त
त ख़ुदा जो कसम आहे मुर्शिद करीम कंबर मारे माई तोखे हिन दौर में मिलंदो। घणा तोखे पीर हिन दुनिया में तोखे नज़र ईंदा, अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा, उहे सिर्फ़ पीर आहिनि। को तावीज़ी पीर आहे, को तावीज़ी मुल्लो आहे, उहो बि पाण खे पीर थो सॾाए। पर अल्लाह जो कामिल अकमल वली अगर असांखे नज़र आयो त उहा सची विलायत असांखे नज़र आई हिन दज्जाली दौर में, फिरौनी दौर में, निमरूदी दौर में, यजीदी दौर में, वाबी दौर में, लाबी दौर में नज़र आई विलायत, सच्ची विलायत नज़र आई। त आका अल्लाह जी सच्ची तौहीद नज़र आई। त आका सलाम जी सुन्नत मुतहरा सही सही सुन्नत, आका सलाम जो इश्क मोहब्बत, अहल बैत अतहार जो इश्क मोहब्बत, सुन्नत सीरत, सहाबा कराम जी मोहब्बत, सुन्नत सीरत नज़र आई। त हिन दौर में मुर्शिद करीम कंबर वारनि में ही नज़र आई। मुर्शिद हुसैन राबर हुसैन त छा अर्ज़ कयमि त आका सलाम जो नूर मुल्ला चवंदो झलक आहे, ऐं झलक में तूं फाथल आहे। दल्ला ठग बाबा अल्लाह वारनि मां इत्तकू फिरासतुल मोमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। सरकार फरमाइनि था मोमिन ईमान वारे जी फिरासत खां डिॼो त उहो मोमिन ॾिसंदो आहे त अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। अल्लाह जे नूर सां उहो मोमिन कीअं ॾिसंदो आहे, यानी अल्लाह जो नूर उनजी दिलनि में हीअं दाख़िल थींदो आहे, तॾहिं त उहो अल्लाह वारो ॾिसंदो आहे न। त पोइ चवणो पवंदो त अल्लाह जो नूर अल्लाह वारनि मां नज़र ईंदो आहे। त अल्लाह जो नूर त अंबिया अलैहिस्सलाम मां नज़र ईंदो हो, त अल्लाह जो नूर सहाबा कराम मां नज़र ईंदो हो, अल्लाह जो नूर अहल बैत अतहार मां नज़र ईंदो हो। त अल्लाह जो नूर तोखे नज़र ईंदो त महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, अब्दुल कादिर जीलानी मां नज़र ईंदो। अल्लाह जो नूर तोखे नज़र ईंदो त अब्दुल्ला शाह गाज़ी मां नज़र ईंदो। त अल्लाह जो नूर तोखे नज़र ईंदो त पीर मिठा साईं मां नज़र ईंदो। त पोइ चवणो पवंदो इत्तकू फिरासतुल मोमिन फइन्नहु यंज़ुरु बिनूरिल्लाह। तोखे अल्लाह जो नूर नज़र ईंदो त मुर्शिद करीम कंबर वारनि मां तोखे नज़र ईंदो। सुभान अल्लाह। त बाबा हर को चाहींदो आहे त मां पंहिंजे दुनिया में मिसाल थो ॾियां त हर को चाहींदो आहे फलाणो सियासी लीडर आहे, फलाणो दुनियादार लीडर आहे, त मां उनजी कॉपी कयां, मां उन लीडर जहिड़ो नज़र अचां। उहो लीडर फानी लीडर आहे, अॼु आहे सुभाणे न हूंदो। पर असांजे तव्हांजा जेके लीडर मुहम्मद अरबी आहिनि त हर ग़ुलाम, हर सुन्नी, हर मुरीद जो मुर्शिद कामिल चाहींदो त मूं मां रंग नज़र अचे, त मुहम्मद अरबी जो रंग नज़र अचे। त पोइ चवणो पवंदो त मुर्शिद कामिल अकमल मां झलक नज़र ईंदी या त मुहम्मद अरबी जी झलक नज़र ईंदी। सुभान अंधा तोखे झलक जी कहिड़ी ख़बर, तुवारो लीडर आहे ठिकर ठल्ला अखियुनि जा अंधा, तुवारो लीडर आहे, तूं उनजी कॉपी कंदो आहे, तूं उन जहिड़ो रुमाल पाईंदो आहे, चवंदो आहे मां ओड़े उन लीडर जहिड़ो मां नज़र अचां। पर उहो तुंहिंजो अॼु लीडर आहे, सुभाणे न हूंदो। असांजो उहो मुहम्मद अरबी लीडर आहे जेको अॼु बि आहे, सुभाणे बि आहे, क़यामत में बि आहे। जेको लीडर मुहम्मद अरबी, जेको लीडर मुर्शिद कामिल अॼु बि असांखे कमु आयो आहे। त कब्र में बि कमु ईंदो, त कब्र जे निकिरण वक़्तु बि कमु ईंदो, त क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में बि मुहम्मद अरबी ऐं पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जो साथ कमु ईंदो। बेशक तूं सोचींदो हूंदे त मुंहिंजो लीडर जी हेतिरी हले थी,
सिंधु खां वठी इस्लामाबाद ताईं सरहद ताईं हले थी। अरे तुम्हारो लीडर मर गया, मरदूद न खत्म न दुरूद। पर असांजो उहो लीडर बज़ाहिर त दुनिया छॾे वियो आहे, पर ख़ुदा जो कसम असां रूहानी तौर ते हीअं गॾु आहे। बेशक बेशक तुंहिंजो लीडर खे डॉलर वारे ख़रीद कयो आहे, तुंहिंजे लीडर खे रियाल वारे ख़रीद कयो आहे, तुंहिंजे लीडर खे रुपयनि पैसनि वारे ख़रीद कयो आहे। ऐं असांजे लीडर खे ऐं हुसैनियो कंहिं ख़रीद कयो आहे, पंहिंजी निगाहे करम सां मोहम्मद अरबी घोट ख़रीद कयो। तुंहिंजे लीडर जेको मर गया, मरदूद न ख़त्म न दुरूद वारो लीडर आहे। तुंहिंजो लीडर बज़ाहिर त तोखे अॼु कमु अची रहियो आहे। तुंहिंजे लीडर जेकी ताक़त आज़माए रहियो आहे, उहा रूहानी ताक़त न आहे, उहा डॉलर वारी ताक़त आहे। जेके डॉलर ते ख़रीद थियनि, जेके रियाल ते ख़रीद थियनि, जेके दरहम ते ख़रीद थियनि, जेके पैसनि ते ख़रीद थियनि, तुंहिंजो लीडर उन्हनि ते थो हले। असांजो लीडर अरबी घोट जी नज़र ते थो हले। हक़ वारी ॻाल्हि थो कयां, त हक़ वारी ॻाल्हि थो कयां त अदा त हुननि ते डॉलर वारे जो हथ आहे, हुननि ते रियाल वारे जो हथ आहे, हुननि ते सऊदी वारे जो हथ आहे, त हुननि ते दरहम वारे जो हथ आहे, हुननि ते पैसनि वारे जो हथ आहे। असां ते हथ आहे त मोहम्मद अरबी जो हथ आहे। तय सुनी तू निधन को ना है, तू धड़को आहे। तो जो मुर्शिद भी कामिल आ, पर जेको मुर्शिद कामिल जो जेको मुर्शिद आ मोहम्मद अरबी वो भी कामिल आ। बेशक त हो सोचींदा हूंदो त बाबा हुननि जी वॾी जमायत आ, हुननि जी वॾी जमियत आ, ऐं ठगनि खे हुननि खे पंहिंजी जमियत ते नाज़ आ, असांखे मोहम्मद अरबी जी जमायत ते नाज़ आ। त हुननि खे पंहिंजी जमियत ते नाज़ आ, असांखे मुजद्दिद अल फसानी जी नज़र ते नाज़ आ, असांखे पीर मिठा साईं जी नज़र ते नाज़ आ। त हुनखे पंहिंजी जमियत जेकी अॼु जमियत आहे सुभाणे न हूंदी, असांखे मुर्शिद करीम कंबरवार जी नूरानी रूहानी नज़र ते नाज़ आ। इहो भी याद रख त हुननि में रूहानियत न आहे। तंज़ीम खणी मुनज़िम थियनि, पर उन्हनि में रूहानियत न आहे। उहे ख़ाली आहिनि, इश्क मोहब्बत खां ख़ाली आहिनि। जेके अल्लाह जी तौहीद वारी दावा कनि था, उहा उन्हनि जी दावा कूड़ी आहे। छो कूड़ी आहे? उन्हनि वटि दलील आहे ई न। दलील छा आहे? दिलबर नबीअ जी मोहब्बत उन्हनि में सीननि में आहे ई न। उहे उन्हनि जा सीना, उन्हनि जूं दिलियूं दिलबर नबी जी मोहब्बत खां ख़ाली आहिनि, दिलबर नबी जी गुस्ताखी सां भरियल आहिनि। पोइ चवणो पवंदो उहे ठिकर ठल्ला आहिनि, कंहिं कम जा न आहिनि। कम जा आहिनि त असां तव्हांजा मुर्शिद कामिल कम जा आहिनि। ज़ाहिर के न ॾिसंदो बसे पतला ईअं हूअं शैतान भी पाण खे सम्झंदो त मां हेतिरो पतला, पर अल्लाह ताला शैतान खे अहिड़ो डंडो ॾेई तड़े कढी छॾियो त ऐं दुनिया वारो सम्झो आशिक हूंदो आहे, गुस्ताख हूंदो आहे त हे माण्हुनि खे पैसनि सां ख़रीद कंदा आहिनि। अल्लाह वारा सुननि जा मुर्शिद कामिल माण्हुनि खे नज़र निगाहनि सां ख़रीद कंदा आहिनि। व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम। दिलबर नबी जे खुल्क खे ॾिसी कोई सिद्दीक़ बणिजी वियो, कोई फारूक बणिजी वियो, त कोई उस्मान गनी बणिजी वियो, त कोई मौला अली मुश्किल कुशा बणिजी वियो। दिल
दिलबर नबी जे खुलुक के ॾिसी दिलबर नबी जी नज़र सां कोई गौस ज़मान मुर्शिद करीम कंबर वारा माण्हुनि जे गुनाहगारनि जी दिलनि ते हुकूमत करण वारा बणिजी विया। त इहा मुले मञींदो आहे इन ॻाल्हि खे, असां इन्हनि ॻाल्हियुनि जा मुलो चवंदो आहे त असां इन ॻाल्हियुनि जा इनकारी आहियूं, पर जे हिन दौर में असां इहो शान विलायत वारो ॾिठोसीं, विलायत वारो रंग ॾिठोसीं त मुर्शिद करीम कंबर वारे में ॾिठोसीं। बेशक त अल्लाह तबारक व तआला मुर्शिद करीम कंबर वारे खे अहिड़ो बणायो जो मुर्शिद करीम हीअं गुस्ताखनि खे चैलेंज कंदा हा त मुर्शिदनि करीमनि जी ज़िंदगी मुबारका में कॾहिं बि को गुस्ताख साम्हूं न अची सघियो। त ऐं हुसैनियो परेशान न थियो, इहो त मुर्शिद करीम जो शान आहे, पर मूं चयो त हीउ मज़बूत अक़ीदो आहे मुर्शिद करीम त मुर्शिद करीमनि, पर असांजे साम्हूं बि कोई गुस्ताख साम्हूं न अची सघंदी। हक़ आहे, बेशक अदा त असांजो बुनियाद मज़बूत आहे, असांजो बुनियाद मज़बूत आहे। हुसैनी जमात उहा वाहिद जमात आहे, उहा रूहानी जमात आहे, उहा ईमानी जमात आहे, उहा मुहम्मदी जमात आहे, उहा हैदरी जमात आहे, उहा हुसैनी जमात आहे। हिन हुसैनी जमात ते अल्लाह जो त करम आहे, हुसैनी जमात ते डायरेक्ट गुंबद खदरा वारी जी नज़र हूंदी आहे। बेशक बेशक त असां हुसैन खे मुर्शिद करीम कंबर वारे पंहिंजे नाने नबी जे दिल वारे कनेक्शन खे असां तव्हांजे दिल वारे कनेक्शन खे मुर्शिद करीम कंबर वारे पंहिंजे नाने नबी सां अहिड़ो त मज़बूत करे छॾियो आहे जो वक़्त जो मुल्ला मिले जे पीउ ॾाॾे खे बि ताक़त न आहे जो दिलबर नबी जी मोहब्बत असांजे तव्हांजे दिलनि मां कढी सघे। सुभान अल्लाह। छो जो हीअ दिल पंहिंजे दिलबर नबी खे ॾेई छॾी आहे। हिन दिल में न कुतो ईंदो न बिल्लो ईंदो, ख़ुदा जो कसम आहे कुता बिल्ला बि हिननि गुस्ताखनि खां भला। असाबे काफ वारो कुतो जेको असाबे काफ बनी इसराइल क़ौम जे अल्लाह जे कामिल अकमल वलियनि जी सोबत में गार ते वेठो, कुत्ते जो अमल असाबे कफ वारे कुत्ते जो अमल अल्लाह खे अहिड़ो त पसंदि आयो। छो पसंदि आयो? छो जो अल्लाह वारनि अल्लाह जे प्यारनि नेक ॿारनि नेक साले ॿारनि जी सोबत में उहो गार ते कुतो ईअं वेही रहियो। वो अमल त अल्लाह के कुत्ते जो अहिड़ो त पसंद आयो जो अल्लाह ताला उन कुत्ते जो कुरान पाक में जिक्र फरमायो व कल्बुहुम ज़िराए बासितुन बिल वसीद। त अल्लाह ताला उन कुत्ते जो जिक्र कुरान करीम में फरमायो त उन कुत्ते के अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे सदके क़यामत जहिड़ी इंसानी शक्ल ॾिनी वेंदी त उन कुत्ते खे अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सोबत जे सदके जन्नत में दाख़िल कयो वेंदो। सम्झो था न त उन कुत्ते खे अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे सदके एतिरो शान मिलियो। उन कुत्ते जो ज़िक्र अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो। उन कुत्ते खे अल्लाह जे कामिल अकमल वलियन जे सोबत जे करे क़यामत जहिड़ी जन्नत में इंसानी सूरत शक्ल अल्लाह ताला अता फरमायो। उन कुत्ते खे अल्लाह ताला जन्नत में दाख़िल कंदो। उहो कुत्तो हुयो सो बि बनी इसराइल क़ौम जो। अॻिते हलां इश्क मोहब्बत वारा जुमला चवां जेको ॿुधणु चाहे तो हथनि खे परचम बढ़ाए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿुधायांव मुंहिंजी त हीअ इश्क मोहब्बत आहे, बाक़ी तव्हांजा पंहिंजी सोच आहे हर कंहिंजी। पर जेको असाबे कफ वारो कुत्तो जेको बनी इसराइल क़ौम जे वलियन जो पाण खे सग सॾराए माना कुत्तो सोबत में वेठो उहो कुत्तो हुयो। पर जेको इंसान मोहम्मद अरबी जो उम्मती मुझो है अकीदो आ मुल्ला के छड़ मुल्ला के धूल हण
मुल्ला के धूड़ हण पर जेको दिलबर नबी जो सग पाण खे सॾाईंदो त उहो मुंहिंजे अक़ीदो इहो आहे त उहो समन हज़ारनि लखनि किरोड़नि खे जन्नत में वठी वेंदो बेशक उन कुते ते वलीअ जी सोबत जे करे एतिरो करम थो थिए अञा ॿियो जुमिलो बि चवां हो कुतो हुयो अल्लाह जे वलीअ जी सोबत में वेठो उहो जन्नत में वेंदो पर मूं त हे चवंदो असां छायूं अहल बैत जे दर्जा सरकार जे अहल बैत जे दर्जा सगायूं अम्मा साण जे दर्जा सगायूं त इहो सग सॾाइण इहा जन्नत जी सनद आहे न ईअं मुल्हनि खे छॾियो त सग सॾाइण सगे बतूल सॾाइण सगे दर बतूल सॾाइण या सगे दर अहल बैत सॾाइण अदा इहो का मामूली न आहे इहा जन्नत जी सनद आहे इहा जन्नत जी कुंजी आहे जॾहिं उन कुते खे अल्लाह ताला जन्नत नसीब कंदो पर जेको पाण खे सगे अहल बैत सॾाए जेको पाण खे सगे दर बतूल सॾाईंदो त ख़ुदा जो कसम मुंहिंजो त ई मज़बूत अक़ीदो आहे उहो किरोड़नि माण्हुनि खे जन्नत में पाण सां गॾु वठी वेंदो सुभान अल्लाह बाबा असां अहल बैत दर्जा ग़ुलाम मुल्ला मां तोखे ॾिजां नथो न तुंहिंजे ॿियो नंबर मुफ़्तनि खां ॾिजां थो मुल्हनि खां ॾिजां थो उहे पाण पैसनि सां ख़रीद थियल असां ख़ुदा जो कसम मुर्शिद करीम कंबर वारे जी नज़र सां ख़रीद थियल जॾहिं नज़र सां ख़रीद थियल आहियूं त कंहिं ॻाल्हि जो डर ख़ौफ़ न हूंदो त असां में मौलवीगिरी आहे ई न अॼुकल्ह जा इहे मौलवीगिर आहिनि इहे दहशतगर्द हूंदो आहे जान खे ख़तमु कंदो आहे न ईअं दहशतगर्द बाबा फलाणी जॻह ते ख़ुदकुश हमलो थियो बम फिट थियल हुयो दहशतगर्द खयो पर ओहो दहशतगर्द वरी मुल्ला थी अॼुकल्ह जा ईमान गर्द बाबा जान उहा कहिड़े कम जी उहा जान कहिड़े कम जी उहा दिलि कहिड़े कम जी जंहिं दिलि में दिलबर नबी जी मोहब्बत न हुजे उहे दिलि जा धड़कन कहिड़े कम जा जंहिं दिलि में दिलबर नबी जे लाइ धड़कन दिलि न धड़के बेशक बाबा उन दहशतगर्द सां त जान हली वेंदी पर मुल्ला जी मुल्ला गर्दी जा त ईमान हले वेंदो अदा तव्हांखे ॿिन्हिनि खां बचणो आहे दहशतगर्द खां बि पाण खे बचाइणो आहे त ईमान गर्द मुल्ला खां बि तव्हांखे बचाइणो त अक़ीदो मुर्शिद में मज़बूत रखंदे अक़ीदो जॾहिं मुर्शिद करीम में मज़बूत रखंदे न तॾहिं करम थींदई त शैतान खां बि शैतान जे मकर फ़रेब खां बि मुर्शिद कामिल बचाईंदो आहे त शैतान जे चेलनि गुस्ताख रसूल खां बि मुर्शिद कामिल अकमल ई बचाईंदो आहे अक़ीदो मज़बूत रख अक़ीदो मज़बूत रखो मुर्शिद में मुर्शिद वारो अक़ीदो रखंदे त करम थींदे काथे बि हूंदे कहिड़े बि मैदान में हूंदे कंहिं बि मुश्किल में हूंदे सॼण हुसैनी फ़कीर असांजे तव्हांजो कमु हूंदो पहुचण मुर्शिद करीम कंबर आवाज़ जो कमु हूंदो त छा अर्ज़ु कयमि त दिलबर नबी त दिलबर नबी आहिनि हे मुर्शिद करीम कंबर वारे जो शान अॼुकल्ह जा मुल्ला सोचींदा आहिनि हिकु ॻाल्हि कयांव राज़ जी त मुल्ला सोचींदा आहिनि मौज़ू हिकिड़ो खणंदो आहे त वरी हलियो काॾे वेंदो आहे त अदा त असां ईअं दिलबर नबी ताईं न पहुचंदा आहियूं असां पहुचंदा आहियूं त मुर्शिद करीम कंबर वारनि सां गॾु ई पहुचंदा पहिरियों ॾाको आहे मुर्शिद कामिल त मुर्शिद कामिल ताईं तूं जॾहिं न आहे पतल तूं आहे शैतान वारो मुल्ला जे टपो थो ॾे शैतान वारो टपो थो ॾे टपो ॾींदे त
टन टुंडो ऐं मंडो थी दे जेल भजंदे टगू भजंदे छोजो असां सेड़न सां डाकण सां चढ़ण वारा डाकण सां चढ़ण वारा तुंहिंजो टिप ॾेई चढ़ंदो आहे त तुंहिंजी जेल भजंदी आहे तुंहिंजो मगज़ भजंदो आहे मथो भजंदो त टगू भजंदियूं थई पर सुन्नी जेको आहे न तेरे हलंदो आहे औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुन्नी खे हलाइण वारो मुर्शिद कामिल अकमल हूंदो आहे तोखे हलाइण वारो शैतान बेशक अर्रहमान फसल बिही ख़बीरा रहमान जी ख़बर पुछणी अथई त कंहिं बाख़बर खां पुछ कंहिं कामिल अकमल वली खां पुछ अर्रहमान फसल बिही ख़बीरा रहमान जी ख़बर पुछणी अथई त मुर्शिद कामिल अकमल कमर वारे खां पुछ रहमान जी ख़बर ॿुधाइण वारो आहे ई न अल्लाह जी सही सही मार्फत पैदा करण वारो आहे ई न तुझे दिल वारे कनेक्शन के दिलबर नबी सां मिलाइण वारो कढण वारो आहे ई न त तॾहिं त चवंदमि त तूं भिटकियल मुलू तूं भिटकियल मुलू तुंहिंजो कंदु भगल आहे मुलू तूं मंडो आहे टुंडो आहे मुलू सुनी कीअं चढ़ंदा आहिनि पहिरियों नाकू इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम या अल्लाह असांखे सिधे रस्ते ते हला सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम सिधो रस्तो उन्हनि जो या अल्लाह तुझा इनाम याफ्ता बंदा आहिनि उहे कहिड़ा आहिनि वमन युतिइल्लाह वररसूल रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वसिद्दीकीन वशुहदाए वसालिहीन वहसुन उलाइका मुबारक अथई अल्लाह ताला पाक मुबारक वहसुन उलाइका रफीका असां सुन्नी जने डाकण ते हलंदा आहियूं पहिरियों डाको आहे मुर्शिद कामिल जो त सिरात जा टे अक़साम आहिनि सिरात जा टे क़िस्म आहिनि नंबर 1 सिरात अल्लाह त औलियाए कामिलीन सालिहीन वारो रस्तो ॿियो आहे रस्तो सिरात रसूल आका अलैहिस्सलातु वस्सलाम वारो रस्तो ऐं सिरात मुस्तकीम अल्हम्दुलिल्लाह जॾहिं कंहिं मुर्शिद कामिल अकमल जी नज़र असां ते पहुती कंहिंजी पहुती हाणे बि नज़र आहे त मुर्शिद करीम जी नज़र पहुती मुर्शिद करीम सिरात औलिया ते हलाईंदे सुभान अल्लाह त मुर्शिद करीम सिरात औलिया ते हलाईंदे पाण ॻियूं हलंदे असां पोयूं मुर्शिद करीम कंबर वारे जे हलंदे इहो सफ़र खुटण वारो आहे न हाणे बि मुर्शिद करीम हलाए रहिया आहिनि हलंदे पंहिंजे नाने नबी ताईं असांखे पहुचाए छॾियऊं आहे न वरी दिलबर नबी जी नज़र थी निगाह करम थी नूरानी नज़र पती उन नूरानी नज़र सां इश्क़ रसूल अल्लाह जी तूहीद सां इश्क़ रसूल सां जॾहिं दिलबर नबी जी नज़र पती त मुर्शिद करीम जॾहिं वठी हलिया त बारगाह रिसालत में वठी हलिया पहुचायूं फरमायूं अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा प्यारा नाना हिननि जी पार जॾहिं दिलबर नबी नज़र जो फेराई नज़र फेराइण सां असां सिरात मुस्तकीम ताईं पहुची वियासीं दिलबर नबी फरमायो ए मुंहिंजा प्यारा बजड़ा है तुझे हवाले हुसैनी तुझे हवाले जॾहिं मुर्शिद करीम जे हवाले हीअं थियासीं त
जॾहिं मुर्शिद करीम जे हवाले थियासीं पहिरियों हवाले थियलासीं पर वरी दिलबर ने बि हवाले करे छॾियो हाणे हे तुंहिंजे हवाले हाणे हे गुनाहगार तुंहिंजे हवाले आहिनि त इंशाअल्लाह मुर्शिद करीम वरी अहिड़ी असां तव्हांखे हीअं सनदूं सर्टिफिकेट ॾेई छॾिया फरमायो हिते बि गॾु आहियूं त क़यामत में बि असां तव्हां हीअं गॾु हूंदासीं फरमाईंदा मां तव्हां खां कहिड़ो परे आहियां पर बज़ाहिर ॾिठोसीं त मुर्शिदनि करीमनि जो जमायत सां एतिरो प्यार हूंदो हो प्यार वारनि खां वेझो वारनि खां उन प्यार जो पुछो प्यार वारनि खां पुछो एतिरो त प्यार हूंदो हो इन महफ़िल में स्टेज ते वेठल आहे मंज़ूर अहमद सादो हालांकि ॾिसंदा हुआसीं त मुर्शिदनि करीम जो मंज़ूर अहमद सादे सां वॾो प्यार आहे वरी या ॿियो को टियों ईंदो हो त वरी मंज़ूर अहमद सादो सम्झंदो त मुर्शिदनि करीम जो मूंखां वधीक हिन सां प्यार आहे वरी टे सां वरी ईंदे छो जो अल्लाह वारनि जो प्यार खुटण वारो न हूंदो अल्लाह वारनि जो प्यार मुर्शिद कामिल जो प्यार महदूद न हूंदो उनजी का हद ई न आहे बेशक बेशक त जेको मुर्शिद कामिल हूंदो आहे न पंहिंजे मुरीदनि खे मुरीद सिर्फ़ु न आहे सम्झंदो पंहिंजे मुरीदनि खे रूहानी बच्चो सम्झंदो आहे पर जेके घर खां कावड़ जी अचनि सिधो दरगाह शरीफ़ हुसैनाबाद जंहिंखे को मसलो मसाइल पेश अचे जेकाॾे वञूं मुर्शिद करीम कंबर वारे ॾे वञूं पर हाणे बि उहो ई करम आहे जेको मुश्किल जे ते अचे थी तकलीफ़ अचे थी ज़िंदगी आहे नफ़्सा नफ़्सी आहे त उहो का छा काॾे थो वञे रायवंड थो वञे शैतान जे चेलंदे थो वञे न हर दर्द की दवा है सल्ले अला मोहम्मद बाबा से बोलन हर दर्द की दवा है सल्ले अला मोहम्मद हर मर्ज की दवा है सल्ले अला मोहम्मद जेको को तकलीफ में परेशान तो थे के मसले मसाइल में फासे तो परेशान तो थे रुख के पजे मुर्शिद करीम दे फेरे थो दरबार हुसैनाबाद में अचूं था तकलीफ़ुनि सां मुश्किलूं अचूं था जॾहिं मज़ार शरीफ़ ते वञूं था मुराक़बो कयूं था ॿुधजांइ मुराक़बो कयूं था अर्ज़ु कयूं था मुर्शिद करीम फरमाइनि था मां हाणे दुआ कई आहे हाणे मुंहिंजे बछड़े ॾे वञ सुभान अल्लाह हिकिड़ा अहिड़ा बि मिलिया जंहिं ॿुधायो त ईअं न वञजांइ सिर्फ़ु मज़ार मुंहिंजे बछड़े सां मिली पोइ वञजांइ सोना हर कंहिंखे पंहिंजा बछड़ा प्यारा हुआ सो बि कामिल अकमल बछड़ो सो बि कामिल अकमल बछड़ो छा फरमाईंदा आहिनि त हाणे मां तुंहिंजे लाइ दुआ कई आहे हाणे तूं मुंहिंजे बछड़े ॾे वञो उन खां दुआ कराए उन सां मिल जॾहिं हज़रत क़िबला बाबा साईं वटि अॼु वरी हाज़िरी भरे मज़ार त वरी ईंदा आहियूं त वरी मुर्शिद करीम जो सिकूं वरी हितां हलंदियो आहे दादा इहो सिलसिलो ईअं न हलंदो त सिलसिलो हलाइण वारा हिन वक़्तु हज़रत क़िबला बाबा साईं असां कंहिंजे पोयां आहियूं मुर्शिद करीम जे आहियूं पर हाणे मुर्शिदनि करीमनि पंहिंजे प्यारे बछड़े जे हवाले करे छॾियो आहे त ऐं मुंहिंजा बछड़ा त हिननि जी इन दुनिया में तोखे पार था सुभान अल्लाह इन दुनिया में तोखे पार था हे तुंहिंजे हवाले आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह प्यार मोहब्बत में का कमी न आहे अचूं था त उहे साॻियो सिकियो मुर्शिद करीम वारो लही थी वञे बेशक करमा दरबार हुसैनाबाद में सब निस्बत वारा सब मोहब्बत वारा के कुराड़ा वेठा मोहब्बत वारा पुराना सोबती के नौजवान वेठा सुभान पर अदा एडो मुर्शिदन करीमन जो कम वधियो आ मौजूद ही अकीदो आ कोई समझे या न समझे हाने भी सजे निजाम सजे सिस्टम के मुर्शिद करीम पान पंहिंजी निगाह नजर से हलाए रहा अल्लाह बेशक
कुराड़ा तो पहचान पुराण पर नौजवान तबको एतिरो अचे थो त मुर्शिदन करीमन जे बज़ाहिर दुनिया छॾण खां बाद पर्दे में ॼण खां बाद छॾे न विया असां सां गॾु कुल मन रही आफ़ान पर्दे में ॼण खां बाद एॾो रूहानी मंज़ूर अहमद करम थियो अल्लाह जो पहिरियों बि हुयो त हाणे जमात एतिरी वधी आहे एतिरी वधंदी रहे थी अहिड़ा अहिड़ा नौजवान छोकरा मासूम मिलनि था या सॼी मुर्शिदन करीम जी नज़र आहे मुर्शिदन करीम जी नज़र आहे पाण मज़ारे अनवर मां ख़ुदा जो कसम सॼे सिस्टम सॼे निज़ाम खे सॼी हुसैनी जमात खे पाण हलाए रहिया पर मुझो तो ही अकीदो आ रूहानियत वारी ॻाल्हि कयां रूहानियत वारी ॻाल्हि कयां मुझो तो ही अकीदो आ जॾहिं स्टेज ते मुर्शिद करीम हूंदा हा उहो वक़्तु यादि कर त हाणे हज़रत क़िबला बाबा साईं जो चेहरो सूरत सीरत साम्हूं आ पर मुझो तो ही अकीदो आ जॾहिं हिन स्टेज ते हाणे दुआ थींदी आ त मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि मज़ार मूं ए मुंहिंजा प्यारा बचड़ा तू हथ खण तुंहिंजो कम आमीन करण मुंहिंजो कम सुभान अल्लाह बेशक बेशक त दुआ मूं मुर्शिद करीम महसूस थींदा दुआ मूं मुर्शिद करीम महसूस थींदा नज़र मूं मुर्शिद करीम महसूस थींदा हकीकत ॻाल्हि ॿुधायां पूरी जिंदगी मुबारक में जेतिरी सोबत त हज़रत क़िबला बाबा साईं मुर्शिदन करीमन जी कई ॿियनि एतिरनि फ़क़ीरनि न कई हकीकत ॿुधायां जेतिरी ख़िदमत ख़ुदा जो कसम हज़रत क़िबला बाबा साईं मुर्शिदन करीमन जी कई पहिरें वक़्त में बशीर अहमद वारा न हूंदा हा तो खुदा जो कसम जेतिरी ख़िदमत हज़रत क़िबला बाबा साईं जन मुर्शिदन करीमन जी कई के फ़कीर एतिरी ख़िदमत न कई बेशक हक़ सब कुछ हज़रत क़िबला बाबा साईं जन मां तोखे मिलंदो हेॾे होॾे न वाजाए हेरे होरे नवाजाए सब कुछ सब गंज सब मोहम्मदी वंड हाणे तोखे मिलंदो त ख़ुदा जो कसम हज़रत क़िबला बाबा साईं जन मोई मिलंदो केड़े ॾे वञूं मूंखे ॿुधायो तव्हां मूंखे ॿुधायो केड़े ॾे वञूं केड़े पीर ॾे वञूं मूंखे ॿुधाए कहिड़ो रहियो आहे केड़े ॾे वञूं ॿुधायो बाबा एतिरो त करम थई एतिरो त करम थी रूहानी करम आहे तू हुतो इरादो करे थो के शहर खां के सूबे खां हाणे हाणे मुर्शिदन करीम जे पर्दे में अचण खां बाद इरादो करे थो इरादे करण सां डायरेक्ट मुर्शिदन करीम जी नज़र तो ते हीअं पहुचे थी त उहा नज़र तोते भी पहुचे थी त तुंहिंजे बचण ते भी पहुचे तो उते मुर्शिद करीम मज़ार खां दुआऊं कनि था त या अल्लाह मुंहिंजो प्यारो फ़कीर हाणे पंहिंजे घर बचण खे छॾे मूं ॾे अचे थो या अल्लाह इहो मुंहिंजो प्यारो ख़ैर सां मूं वटि अचे या अल्लाह हिन जे बचड़नि खे हिन जे घर खे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में देसी ताईं रख सुभान अल्लाह आमीन बेशक तूं अचे थो ख़ैरियत सां हिते पहुचे थो मुर्शिद करीम जी नज़र सां जॾहिं वरी तूं मोकिलाए जॾहिं इजाज़त वठी हज़रत क़िबला बाबा साईं खां हज़रत क़िबला बाबा साईं खां इजाज़त वठी वरी मज़ार शरीफ़ ते हाज़िरी भरे मुर्शिदन करीमन खां मोकिलाए तूं वञे थो वरी मुर्शिदन करीमन जी नज़र तोते थई हथ मुबारक मथे थई मज़ार मां दुआऊं कनि था त या अल्लाह हिन खे पंहिंजे घर ख़ैर सां पहुचा मुंहिंजी त दिल वारी थी इहो कम थी करे सॼी नज़र उन्हनि जी आहे सॼी नज़र निगाह उन्हनि जी आहे हे उहो ई मुहम्मदी फैज़ आहे
ये मोहम्मद फैज़ा दिलबर नबी जो फैज़ा तो अल्लाह वारा बज़ाहिर तो पर्दे में ईदान पर अल्लाह वारे जो फैज़ रूहानी अञा वधी वेंदो हाणे दुआ थींदी मौज़ू लंबो हो वरी इन मौज़ू खे खणंदासीं अदा बस इहा ई दुआ कयो त या अल्लाह अॼु दिलि सां दुआ कयो त या अल्लाह दरबार हुसैनाबाद खे आबाद फरमा शाद फरमा दीन सां अल्लाह जी तौहीद सां इश्क रसूल सां सुन्नत मुस्तफ़ा सां इश्क अहल बैत सां त सहाबा कराम जी मोहब्बत सां औलिया कामिलीन सालिहीन जी मोहब्बत सां सरकार जी सीरत सां इन दरबार के आबाद फरमा आमीन तब इहा दुआ कयो त या अल्लाह त हज़रत किबला बाबा साईं के कामिल शिफा बाबा से बोलन चो कामिल शिफा कामिल सेहत तो खिजरी हादी दफा चो आमीन दादा चो आमीन आमीन तो या अल्लाह इन दरबार हुसैनाबाद के क़यामत ताईं या अल्लाह पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके असां गुनाहगारनि जे हाल जे मथां रहम फरमा मुंहिंजा मौला तूं राज़ी थी मुंहिंजा मौला असांखे गुनाहनि जी माफ़ी मिले मुंहिंजा मौला गुनाहगार आहियूं बदकार आहियूं बेकार आहियूं मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे हबीब जा उमती आहियूं मुंहिंजा अल्लाह या अल्लाह असांजियूं दिलियूं पंहिंजी मार्फत सां रोशन कर मुंहिंजा मौला तूं करम कर रहम कर मुंहिंजा मौला अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमत फ़िद्दीन व दुनिया वल आख़िरह वल फ़ौज़ बिल जन्नति व नजात मिनन नार या हय्य या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस या हय्य या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस अल्लाहुम्मा ला तहरिमना खैर मा इंदक लिशर्र मा इंदना या रहमर राहिमीन अल्लाहुम्मा अग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंता तवाबुर रहीम अल्लाहुम्मा अग़फ़िर ली वरहमनी वतुब अलैया इन्नका अंता तवाबुर रहीम रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना व अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन फंसुरना अलल क़ौमिज़ ज़ालिमीन फंसुरना अलल क़ौमिश शयातीन या अल्लाह असांजे महबूब मुर्शिदुल करीम जी दरगाह आलिया हुसैनाबाद के ता क़यामत दीन सां इस्लाम सां पंहिंजी शरीयत सां मुंहिंजा मौला शाद रख आबाद रख मुंहिंजा मौला या अल्लाह मुझे बिन्ही बचन के हमेशा खुश रख आबाद रख या अल्लाह मुझे महबूबन मुर्शिदुल करीम जे ग़ुलामन जो हमेशा ख़ैर हुजे मुंहिंजा मौला परे परे को पंधड़ा करे आहिनि मुंहिंजा अल्लाह हिननि जा अचण क़बूल फरमा हिननि जो हर तकलीफ़ूं दूर फरमा मुंहिंजा मौला हर परेशानी दूर फरमा या अल्लाह कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाइ मर्ज़ वारनि जा मर्ज़ लाइ बीमारनि खे कामिल शिफ़ा ॾे मुंहिंजा अल्लाह बे औलादन के नेक साले नरीना औलाद अता फरमा मुझा मौला मां गुनाहगार जे हाल मथों भी रहम फरमा तू राज़ी थी मुझा अल्लाह मां गुनाहगार आहियां बदकार या अल्लाह तू ढकवा मां गुनाहगार महबूब मुर्शिद करीम जे वास्ते मथे रहम कर मुझा अल्लाह या रसूल अल्लाह अंजुर हालना या हबीब अल्लाह इस्मा कालना इन्ननी फी बहरे में मुग़रक़ुन खुद यदी सहिलना अस्कालना या अल्लाह इन गरीब जमाती पारती मुझे मौला मुझे महबूबन मुर्शिद करीब मुझे प्यारे गुलाम जी पारती मुझे मौला इनके हमेशा खुश रखो आबाद रखो मुझे मौला इनके हर तकलीफ को बचा जाए मुझे मौला इनके बच्चन जो खैर हुजे मुझा मौला तू करम कर रहम कर मुझा मौला या अल्लाह सांझे अज़ीज़न करीबन जो खैर हुजे मुझा अल्लाह या अल्लाह आलम इस्लाम जी पारती मुझा मौला
असांजे मुल्क पाकिस्तान जी पारती मुंहिंजा मौला रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अहल बैतिही व अस्हाबी अजमईन आमीन बिजाहे सय्यदिल मुरसलीन बिरहमतिका या रहमर राहिमीन।